بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، جيم بايرن के ख़बरात असांजो सिलसिलो आहे अशरात الساعة الصغرى जेकी क़यामत जूं नंढियूं निशानियूं असांजो सिलसिलो आहे। उन में हलूं बि था अलाह जे करम सां। अलाह करे त असांखे ख़ुलूस नियत जे ऐं इल्म नाफ़िअ जे उन मां फ़ाइदो वठूं। हीअ आहे 12हों हिसो अशरात الساعة الصغرى, नंढियूं निशानियूं क़यामत जूं 12हों हिसो। ऐं अॻ में असीं पहिरियां जेके निशाननि ते बीठासीं 22 निशाननि ते बीठासीं। अॼु 3 निशानियूं लाॻीतूं गॾु करे ऐं उनजो तफ़सील कंदासीं। 23हों 24हों 25हों हिसो, छो जो इहे जेके आहिनि इहे हिकु यानी ॿधल आहिनि पंहिंजे पाण में, यानी इन्हनि जा जेके निशानियूं आहिनि ईअं सम्झो त हिकु जहिड़ियूं आहिनि। तंहिंजे करे इनजी तफ़सील करे जेतिरो अलाह ताला तौफ़ीक़ ॾिनी त इन्हनि जो इंशाअल्लाह ॻाल्हाईंदासीं। ऐं इहे निशानियूं कहिड़ियूं आहिनि? फ़ुशू तिजारत आम थी वेंदी, बिज़नेस जंहिंखे चओ तव्हां। मुशारकत अलमरअ, ऐं औरत बि बिज़नेस में शुरू थी वेंदी। औरत पंहिंजे मुड़ुस सां जां अलॻि पंहिंजो इहो बिज़नेस में शुरू थींदी। मुशारकत अलमरअ ज़ौजहा फ़ी तिजारत जो उलमा चवंदा पंहिंजे मुड़ुस सां जां अलॻि। सैतरत बाअद तुजार अला सूक़, ऐं के वॾा वॾा बिज़नेसमैन जेके ताजिर हूंदा, के शयूं जेके मेन आहिनि, जेके इंसाननि जी ज़रूरत हिन में आहिनि दुनिया में, त उहे उन्हनि जे हथ में थी वेंदी। उहे तिजारत शइ उनजी, यानी ॿाहिरां जेके शइ का ईंदी, मिसाल कहिड़ी शइ साबुण जा कहिड़ो शइ अचे थो ॿाहिरां, उहो उन चंद माण्हुनि जे हथ में शइ थी वेंदी। जीअं हींअर बि ॾिसो था तव्हां, चंद शयूं गाॾियूं जेके आहिनि चंद ताजिरनि जे हथ में आहिनि। पोइ उनजी मर्ज़ी उहा केतिरे रेट उनजी रखे। इहा हिकिड़ी निशानियूं जेके आहिनि अॼु इन तिजारत जे बारे में, जेके हिकु जहिड़ियूं आहिनि असीं तॾहिं मिलाए छॾियूं आहिनि। 23, 24, 25 निशानी क़यामत जी वॾी जेके आहिनि उन्हनि मां असीं दलील वठंदासीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण मां, ऐं अलाह जे ताला कलाम मां, ऐं दलील उलमा जे क़ौल मां, उन्हनि जे तफ़सीरुनि मां। के लफ़्ज़ जेके आहिनि ॾाढा ॾुखिया आहिनि, आम माण्हू नथो सम्झी सघे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इन जी शरह कयूं। पहिरियां इहे चयोसीं त 23, 24, 25, 23 ऐं 24 ऐं 25 इहे टई निशानियूं जेके आहिनि हिकु जहिड़ियूं आहिनि, जेके नबी करीम फरमायो आहे। त असीं इन्हनि जो इंशाअल्लाह ॻाल्हाईंदासीं। इहे कहिड़ियूं आहिनि? ख़ुशू तिजारा, मुशारकत अलमरअ ज़ौजहा फ़ी तिजारा, सैतरत बाअद तुजार अला सिला। इहे हदीसुनि में अचे थो त तिजारत आम थी वेंदी, बिज़नेस ॾाढी उन ते माण्हुनि जो ज़ोर लॻंदो, ऐं उन में मायूं बि शरीक थी वेंदियूं। के माई पंहिंजे मुड़ुस सां कंदी, के अलॻि कंदी। पर इहो निशानियूं इंशाअल्लाह इन्हनि जो ॻाल्हाईंदासीं ऐं इन्हनि जो तफ़सीर कंदासीं। जेके जेके हदीसूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, उहा पहिरियों उलमा जेके चयो आहे त उहा इंतिशार उन्नास बिहा, सहूलत आहे इन तिजारत में। सभु को का शइ वठी कतल वठी विकिणे थो, माल वठी विकिणे थो, ऐं इन में औरतुनि जो बि मुशारक ॾाढो थी वेंदो उन कमनि खे, बिज़नेस में इन में हुननि जो हथु हूंदो। इहे अलामतूं जेके आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में फरमायो त इन बैन अस्साअ, अलाह नबी करीम फरमाए थो, नबी करीम त क़यामत जे अचण जे खां अॻु में बैन यदि अस्साअ तस्लीम अल ख़ासा, जीअं असीं पहिरां इहा अलामत ॿुधाई हुई त सलाम कबो चंद माण्हुनि खे जेके जंहिंखे सुञाणनि था। उहो ख़ुशू तिजारा, इन ते असांजो ॻाल्हाइणु अॼु। ख़ुशू तिजारा यानी तिजारत आम थी वेंदी। तिजारत हिकिड़ी बिज़नेस जेकी आहे आम थी वेंदी। हत्ता तुईनुल मरअ ज़ौजहा अला तिजारा, एतिरे क़दर जो औरत बि पंहिंजे मुड़ुस खे मदद कंदी इन शइ में। वक़तउल अरहाम, ऐं जेके सिलत रहमी कटिजी वेंदी। केरु कंहिंखे सुञाणे कोन त हीउ मुंहिंजो सोट आहे, मारोट आहे, पुफाट आहे, बाबे जे तरफ़ां माइट आहे, अम्मा जे तरफ़ां माइट आहे। क़तउल अरहाम, ऐं नबी करीम फरमायो शहादत ज़ूर, कूड़ जी शहादत काज़ीअ जे अॻियां, जज जे अॻियां, वॾेरे जे अॻियां कूड़ जो हिकिड़ो यानी हिकिड़ो इहो आम थी वेंदो कूड़ उनजे अॻियां। उहो कितमान शहादत हक़, ऐं इहो जेको हक़ जे जेको चवण जो लफ़्ज़ माण्हुनि वटि इहो घटि थी वेंदो, तमामु घटि थी वेंदो। इहो जो कितमान शहादत हक़ व ज़ुहूरुल क़लम, ऐं पेन आम थी वेंदी, पेन माण्हुनि जे हथ में घणो थी वेंदी। ऐं इन्हनि जी अलामत इंशाअल्लाह अलॻि इन उहा ॿुधाईंदासीं। इहा रिवायत अहमद आहे, वो हसन हो शुआइब अल अर्नाऊत। इहा रिवायत हदीस सही आहे, रिवायत अहमद आहे। उहो शुआइब अल अर्नाऊत जेको मुखर्रिज आहे वॾो, उन बि इन खे यानी सही दर्जो ॾिनो।
इहो ॾिसो त इहे अलामतूं जेके आहिनि इहे काफ़ी नबी करीम हिकिड़े हदीस में ॿुधायो असीं इन जो शरह कयूं था त असां सम्झूं ऐं ॿी हदीस इन खे जेकी इन सां मिले थी उहा हदीस عن عمرو بن تغلب رضي الله عنه صحابي وأن الرسول صلى الله عليه وسلم لآيو أن النبي الكريم هناك قال إن من أشراط الساعة هناك شيء أن قيامة جو نشان أن يفشو المال ويكثر एतिरो पैसो वधी वेंदो माण्हुनि वटि एतिरो पैसो वधी वेंदो ويفشو المال ويكثر وتفشو التجارة ऐं तिजारत तमामु घणी थी वेंदी तिजारत बिज़नेस तमामु घणी थी वेंदी ويظهر الجهل ऐं जहालत वधी वेंदी माण्हुनि खे इहा ख़बर कान्हे त असीं विकिणो कीअं कहिड़े तरीक़े सां हलाल या हराम आहे ويظهر الجهل ويبيع الرجل البيع فيقول لا حتى استأمر تاجر بني فلان ऐं एतिरे क़दुरु जो का शइ तूं वठणु वेंदे त उहो चवंदो न तर्स मां अॻ में वॾे बिज़नेसमैन खां उन खां पुछां त हिन जी रेट किथे बीठी आहे अॻिते या पोइते उन खां पुछी पोइ तोखे ॿुधाईंदुसि फलान यल्तमिस फिल हय अल अज़ीम अल कातिब ला यूजद ऐं नबी करीम फरमायो थियो त वॾे ॻोठनि में वॾे शहरनि में ॻोल्हींदे त भाउ हक़ को हुजे ॻाल्हाइण वारो या लिखण वारो जेको असांजे विच में लिखत करे त हीअ शइ मां वठां थो त उहो कोन लभंदो इहा रिवायत निसाई आहे वसहहुल अलबानी फी सहीहैन इन इमाम अलबानी इन हदीस खे सिहत जो ऐं ॾिनो ऐं साबित आहे सहीहैन में यानी बुखारी मुस्लिम में बि इहा रिवायत आहे त नबी करीम हिते छा थो चए त इहो क़यामत जो अलामत कहिड़ी आहे मिन अशरात अस्साअ ऐं यफ़शु अल माल पैसा वधी वेंदा वयक्सुर पैसा वधी वेंदा तफ़शु तिजारत तमामु घणी थी वेंदी वयज़हर अल जहल ऐं जहल आम थी वेंदो ॾिसंदे वॾा वॾा मॉल ठही वेंदा सुहिणा सुहिणा जेके माण्हू ॾिसी हैरान थी वेंदा त हीअ छा आहे अहिड़ा मॉल उन्हनि ते लिफ्टूं अंदरि बल्ब छा रोशनियूं छा अंदरि ॾिसंदे दुकान वठण वारा घटि ॾिसण वारा घणा ईंदा उहे बि रजुल बई ॾिसंदे त के माण्हू वठणु ईंदो का शइ गाॾी या कहिड़ी शइ त उहो पुछंदो त अॻ में मां हिन जी रेट पुछा कयां जेको मेन बिज़नेसमैन आहे उन खां पुछां त हिन जी रेट किथे जंहिंखे हींअर चवंदा आहिनि वकील जा एजेंसियूं जेके खणनि थियूं हिन शइ जूं उहे रेट कॾहिं चाढ़नि वधाइनि उन्हनि जे हथ में जेके ऑफिसुनि में वॾा वेठा आहिनि उहे रेट रखंदा ऐं माण्हुनि पहिरें वांगुरु न हूंदा जंहिंखे ॾिसंदो भाउ 10 रुपए वधि त 15 खपाइंदो 12 खपाइंदो 11 खपाइंदो ठीकु आहे न उन्हनि जे मथां वरी वॾा हूंदा जेके वेठा हूंदा ऑफिसुनि में उहे उन हुकुम हलाईंदा उहे उन जी शइ खे अॻिते पोइते रेट खे चाढ़नि त चाढ़नि चाहिनि त लाहिनि उहा उन्हनि जे हथ में थी वेंदी सो इहे थी वेंदा मॉलनि में गाॾियुनि में सोननि में घड़ियालनि में वाचुनि में यानी इहे शयूं उन्हनि में उन्हनि जी रेटूं मथे मथे आसमाननि सां वञी मिलंदियूं सिर्फ़ु इन जे करे छाजे लाइ त हीअ हिननि जा जेके मालिक थींदा एजेंसियूं थी वेंदियूं जीअं होॾे चवंदा त वकील आहे हिन जो उन जे जीअं हींअर गाॾियुनि जा वकील आहिनि उते सुज़ुकी जी धार वकील हूंदो ॿी गाॾी जो किया जो धार हूंदो होंडा जो धार हूंदो उहे उन्हनि जे हथ में हूंदा वेठा हूंदा एसियुनि में रेटुनि खे चाढ़नि मथे खणी उहो 10 लखनि जी गाॾी हूंदी त 20 ते खपाइनि त बि केरु चवण वारो न हूंदो नबी करीम जो इहो ई मक़सदु आहे त इहे ज़ुल्म थींदो आख़िरी ज़माने में इन जो उलमा चवनि था त हुते जेको हदीस नबी खे यबीउ रजुल बैअ फयक़ूल ला हत्ता अस्तअमिर यानी केरु बि का शइ खपाईंदो त उहो चवंदो त मां न ॾींदुसि तोखे हिन जी रेट जेसि ताईं मां फलाणे खां पुछां जेको वॾो बिज़नेसमैन हूंदो त जीअं चयोसीं त उहे वकील जीअं हूंदा आहिनि उन मां असां इहो छा था सम्झूं मिनहु अन तुजार कुबार वलअलहुम असहाब रुऊस जेके बिज़नेसमैन वॾा जेके ताजिर आहिनि उहा सभु शइ उन्हनि वकील हूंदा उन्हनि शयुनि जा उहे शयूं ॿाहिरां घुराइनि या हितां मोकिलनि ॿियनि मुल्कनि ॾे सभु शइ उन्हनि जे हथ में चंद माण्हुनि जे हथ में थींदी ऐं ग़रीब जे लाइ कुझु न बचंदो ग़रीब जो जेको सॼो ॾींहुं महिनत कंदो उहो थोरो कमाईंदो ऐं मेन फ़ाइदो जेको हूंदो मथियुनि खे मिलंदो जेके वॾा वॾा ताजिर जेके वेठा हूंदा ऐं उहो उन्हनि जे हथ में सभु शइ थी वेंदी उहे अॻिते पोइते रेट कनि यानी उहा जे 10 लखनि जी शइ 20 लख बि चवनि त बि असांखे खपाइणी पवंदी ऐं हेठां जेके उन्हनि खां वठंदा ॿधे हिसाब सां वरी उहे खपाईंदा त उहे छा कंदा उहे मसइलनि उन्हनि खां वठंदा त जेके हिननि खे 10 बीठी हूंदी शइ त हुननि खे 16 17 ॾींदा त वञी तव्हां खपायो यानी हू तकलीफ़ सॼो ॾींहुं कनि ताजिर जेके नंढा हूंदा हेठि उहे उन्हनि खे 1.5 लख फ़ाइदो थींदो ऐं उन्हनि खे चवंदा त हिन रेट खां वधीक घटि न आहिनि खपाइणो ऐं हू यानी जेके गेल कंदा उन्हनि खे फ़ाइदो थोरो ऐं जेके मेन वॾा ताजिर हूंदा उहे उते पंहिंजो उन्हनि जो डबल फ़ाइदो वठंदा
इहो आहे क़यामत जी हिकिड़ी निशानी। ऐं नंढा जेके ताजिर आहिनि उहा का शइ नथा खपाए सघनि, नथा वठी सघनि जेसि ताईं हुननि खे वॾा ताजिर जेके उन्हनि खे माल पहुचाइनि था उहे उन्हनि खे माल ॾियनि त ठीकु आहे, हीअ हलंदा जे न त न। ऐं इहो नबी करीम इहो छाजे लाइ थो ॿुधाए त यानी ग़रीब सां ज़ुल्म थींदो, ग़रीब जेको आहे उनजो वरी बि कमाई घटि। ऐं इन में इहा बि अचे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्तमिस फिल हय्यिल अज़ीम, यानी वॾे ॾिसंदे शहर जा ॻोठ में को लिखण वारो हूंदो त उन खां का शइ लिखायूं त उहो बि कोन लभंदो। यानी जहालत एतिरी वधी वेंदी, एतिरी वधी वेंदी जो का शइ लिखूं था बाद हीअ शइ मूं फलाणे फलाणे खां वरिती त सुभाणे न चए यार मुंहिंजी चोरी थी वई या का शइ, त उहो माण्हू लिखण वारो न लभंदो। ऐं इन में इहो बि उलमा चवनि था तफ़सीर हदीस में त यानी ग़रीब जे लाइ तिजारत जी हिकिड़ी का शइ बि न छॾींदा, का शइ खपाईंदो चवंदो भाउ हीअ शइ तूं किथां आंदी आहे, हीअ फलाणे माण्हू जी आहे शइ, उहो ई खपाए सघे थो, जा उन खां तोखे इजाज़त वठणी पवंदी पोइ तूं इहा शइ खपाए सघंदे, जे न त तोखे इन शइ जी खपाइण जी इजाज़त न आहे। ॾिसो न, यानी जीअं हींअर मंडी में बि वञनि था माण्हू त पहिरियों मंडी जा जेके मालिक हूंदा आहिनि उते उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो, भाउ मां हीअ शइ खपायां थो त हीअ लिखी वठंदा उन्हनि खां, जा वरी जे खपाईंदा उहा शइ त वरी उन्हनि जो उन्हनि खे कुझु ॾियणो पवंदो त हीअ शइ मूं ढगी जा में जा खपे त बि उन्हनि जो थींदो कुझु, त उते उन्हनि वटि लिखत थींदी, जीअं न त इहा शइ खपंदी ई न। तंहिंजे करे इहे जेके आहिनि इहे ज़ुल्म में शामिल था थियनि। त जेके ताजिर अॻ में ॿाहिराड़ी में माण्हू ईंदा पोइ गिहु खणी आया या मखणु खणी आया या कहिड़ी बि शइ ॿाहिरां ठाहे पंहिंजे खपाईंदा हुआ त उहो खपाए 2 रुपए 10 रुपए उन्हनि जी मर्ज़ी खपाए हलिया वेंदा। पर हींअर इहा शइ न आहे, हींअर उनखे बाज़ारि अचण में उनखे बाज़ारि वारनि जेको उते माण्हू रखियल हूंदो आहे उन सां ॻाल्हाइणो पवंदो, वरी उन खे का शइ ॾियणी पवंदी, उन्हनि जो बि ठहे थो ऐं वरी ॿुधाईंदसि त हीअ शइ हेतिरी खपाइणी अथई ऐं हेतिरी हिन जी रेट हले बि थी, छाजे लाइ तरतीब तनज़ीम जे लाइ इनखे चवंदा त हीअ शइ तोखे हेतिरे में खपाइणी आहे। इन में हींअर इहा ज़ाहिर थो थिए त असांजे नबी करीम छो थो असांखे इन शइ जो ॿुधाए त इहे शयूं अॻ में जेके हूंदियूं हींअर इहे अॻिते क़यामत जे वेझे इहे शयूं न हूंदियूं ऐं ज़ाहिर न हूंदियूं, पंहिंजी मर्ज़ी सां तूं तिजारत न करे सघंदे, छो जो वॾा वॾा ताजिर जेके बिज़नेसमैन हूंदा उहे बाज़ार ते कब्ज़ो करे वेहंदा। उहा केर बि का शइ ॿाहिरां ईंदो खपाइण जे लाइ त उन खां पुछंदा भई तूं केरु आहीं, छा खपाइणा आहीं, ऐं इन में हीअ शइ तूं हू चवंदो मां 10 रुपए थो खपायां मिसाल त चवंदुसि न ही तोखे 25 में खपाइणी आहे, छो जो हिते रेट हीअं थी हले, हिन में 25 में तूं खपाईंदे त 5 जा 6 जा 10 असांजा आहिनि, पोइ तूं इहा शइ खपाए सघंदे। इहो ज़ुल्म थींदो आख़िरी ज़माने में ऐं हींअर थिए बि थो, हले बि थो बिल्कुलु। तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी दोस्तनि खे त बाज़ारि में हींअर ई आहे, किथे बि गाॾी खपाइण वेंदे त मुहर्रिज हूंदो या हिराज हूंदो या वरी टैक्स हूंदो हुकूमत जो, उहे जेके कागर ठाहिण करण या गाॾी नाले करण, इहे सभु हुन ॾे मालिक ॾिसंदे त जे 10,000 खपाइण आयो आहे त उनखे 1000-2000 फ़ाइदो हूंदो गाॾीअ में, पर जेके हुकूमत सरकारी जा हिराज वारो 1000 वठे, वरी जेके लिखत पते 1500-2000 उहे लॻी वञनि त मालिक जे लाइ छा बचियो। त मालिक ॾिसंदो त मां एतिरो कोन थो कमायां जेतिरा ई बाज़ारि में बलाऊं वेठियूं आहिनि उन्हनि खे वधीक फ़ाइदो थो थिए। सो इहा आहे क़यामत जी निशानी, इहा हले बि थी ऐं घणे टाइम खां शुरू थी वई आहे, जंहिंखे असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधाए वियो इन शइ खे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए वियो त इहे शयूं ज़ुल्म थींदो। ऐं कीअं चई त हिकिड़ी अॻे लफ़्ज़ में नबी करीम फरमाए थो त का पेन आम थी वेंदी, यानी लिखत ॾाढी थी वेंदी। ऐं वरी हिते जो ॿुधाए थो त यानी केरु लिखण वारो न लभंदो, त उलमा चवनि था त इहे इंतिशार थी वेंदो मोबाइलुनि जो आवाज़ु भरे हिकु ॿिए ॾे मोकिलींदा, ॻाल्हि ख़तमु। ऐं के ॿिए चवनि था त यानी जे मोबाइल न त हींअर जेके मशीनियूं आहिनि जेके लिखनि थियूं कंप्यूटर जीअं लैपटॉप आहे उन ते लिखंदा, यानी पेन जो जेको पहिरियों निशानी उहा कमु घटि थी वेंदी। ऐं हींअर माण्हू आवाज़ु भरे हिकु ॿिए ॾे मोकिलियो भाउ खपायां, भाउ चवंदो हा ठीकु आहे खपा, इहा शइ ईअं थी वेंदी। त या त लैपटॉप ते लिखी बसि हुन ते कागर जल्दी बटण खे ज़ोर ॾींदो त हुनखे रसीद लिखिजी निकिरी ईंदी, भाई हिन हेतिरी शइ गाॾी खपाई या छा बि कई। त इन में इन हदीस जो ईअं शरह कबो त पेन पहिरियां आम थी वेंदी, यानी लिखत घणी थी वेंदी, आम थी वेंदी, पोइ वरी उन खां पोइ छा थींदो, उन खां पोइ इहो थींदो त इहे मशीनियूं जेके आहिनि या मोबाइल आहे या लैपटॉप आहे उहे घणियूं थी वेंदियूं, उन जे करे इहे शयूं जेके आहिनि त उहे तमामु
सम्झ में अचे थो इंसान खे त इहे शयूं जेके नबी करीम फरमायो त आख़िरी में मिशनियूं तमामु घणियूं थी वेंदियूं, जीअं हींअर लैपटॉप आहे, बाकाशे खपाई थिए हा गाॾी जा नाला नंबर लिखी मालिक, गाॾी केतिरो हलियल आहे, कहिड़ो रंग आहे, कहिड़ो मॉडल, उहो हुन ते लिखी बसि बटण ते ज़ोर ॾींदो त सॼी रसीद हुनखे निकिरी मिलंदी। त इहा थी वेंदी यानी इहो हींअर पेन जो कमु थी वेंदो, कमज़ोर ऐं घणो थी वेंदो। इहा निशानियूं असीं जेके इन जी ॻाल्हि कई, इहे निशानियूं कहिड़ियूं हुयूं, उहे जेके आहिनि असां हींअर जे निशान 23, 24, 25 टई, छो जो इन्हनि जो टई निशानियूं हिकु जहिड़ियूं आहिनि। इन्हनि जो असीं थोरो तर्जुमो कयो, अलाह करे असांखे तव्हांखे फ़ाइदो मिले ऐं सम्झ मिले। अलाह ताला असांखे तव्हांखे हिदायत जे हक़ ॾेखारे ऐं हक़ जे रस्ते ते हलण जे। हदा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।